नाज़रीन अस्सलाम वालेकुम। स्पेशल टॉक में मां आहियां जो मेज़बान शकील सुमरो। नाज़रीन, फाइनेंस बिल मिनी बजट अॼु क़ौमी असेंबली में जेको आहे उन ते वोटिंग कराई वेंदी, पर उनखां अॻु में जेको PTI जी पार्लिमानी ऐं इत्तेहादियुनि जी पार्लिमानी पार्टी जो इजलास थियो आहे, उनमें दिफ़ा वारे वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ऐं वज़ीर आज़म विच में सख़्तु तल्ख़ कलामी थी आहे। उन हवाले सां चयो पियो वञे त पार्लिमानी पार्टी जे इजलास में मुतहिदा तरफ़ां जेको आहिनि उहे बि ख़दशनि जो इज़हार कयो वियो आहे। गॾोगॾु PTI जा जेके केतिरा मेंबर आहिनि जिन चयो आहे त मुल्क जे अंदरि जेका महांगाई आहे, ख़ासि तौर ते गैस जो जेको इशू आहे, खोट जे हवाले सां परवेज़ खटक तरफ़ां सख़्तु तहफ़ुज़ात जो इज़हार कयो वियो आहे। ऐं जेके तजिए निगरनि जो चवणु आहे त मिनी बजट जेको आहे उनखां अॻु में जेको पार्लिमानी पार्टी में वज़ीर आज़म ऐं परवेज़ खटक विच में तल्ख़ कलामी थी आहे, उन मां लॻे थो त हुकूमत पंहिंजो मैंडेट जेको आहे उहा विञाए वेठी आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी तरफ़ां पार्लियामेंट पारां मुज़ाहिरो कयो पियो वञे। मरियम नवाज़ जेका मुस्लिम लीग नून जी नाइब सदर आहे, उनजो चवणु आहे त वज़ीर आज़म यानी PTI जी हुकूमत खे घर बीड़ो करण जे लाइ कहिड़ो बि तरीक़ो आज़मायो वञे उहो आज़माइणु घुरिजे। इन अहम इशू ते अॼु असां स्टूडियो में ॻाल्हाइण जे लाइ दावत ॾिनी आहे सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़ीह निगार मंज़ूर शेख साहब खे। टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे इस्लामाबाद मां सीनियर सहाफ़ी ऐं सीनियर तज़ीह निगार रज़ाक खटरी साहब। रज़ाक खटरी साहब खां असां इस्लामाबाद जी सूरताल बाबति मालूम कंदासूं। रज़ाक साहब, कीअं ॾिसो था जेको फाइनेंस बिल आहे अॼु मंज़ूर थियण जे लाइ वोटिंग कराई पई वञे, पर उनखां अॻु में जेको पार्लिमानी पार्टी जो इजलास थियो आहे, हुकूमती पार्लिमानी पार्टी ऐं इत्तेहादियुनि जो, उनमें परवेज़ खटक ऐं वज़ीर आज़म विच में जेका तलख़ी थी आहे, उनखां पोइ तव्हां सम्झो था त हीउ जेको फाइनेंस बिल आहे उहो मंज़ूर थी वेंदो? शकील साहब, हाणे हिकिड़ी ॻाल्हि त ज़हन में रहे त 3.5 सालनि खां पोइ सियासी जेका गेम आहे उहा तब्दील थी आहे। हेसिताईं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब खे जेके उनजा हैंडलर हुया या ईअं खणी चइजे त शयूं जेके मैनेज करे ईंदा हुआ, उनजा जेके पसे पर्दा मैनेजर हुआ, उन्हनि लॻे थो त पंहिंजो जेको शफ़क़त जो हथु हो उहो हाणे थोरो हटाए छॾियो आहे। त उनजे नतीजे में जेके बि दॿियल मसइला हुया उहे हाणे आहिस्ते आहिस्ते उथणु शुरू थी विया आहिनि। अॼु पहिरियों रुगो परवेज़ खटक ई न, पर ॿियनि बि जेको आहे सो खुली ॻाल्हायो आहे। उनजो सबबु इहो आहे त माण्हुनि जा जेके इशूज़ आहिनि उहे ॾाढा जेके आहिनि सो ख़तरनाक थींदा था वञनि। जेके मेंबर आहिनि माण्हुनि खां वोट वठनि था, उन्हनि खे माण्हुनि ॾांहुं वञिणो पवे थो। माण्हू उन्हनि खां सवाल था कनि त असां अव्हांखे इन जे लाइ वोट न ॾिना हुया त तव्हां जेको आहे सो असांजी माशी ज़िंदगी बर्बाद करे छॾियो, असांजा जेके कुवत ख़रीद आहे उहा ख़तमु करे छॾियो, असांजी इनकम घटाए छॾियो। हाणे उहो असल में उहो जेको पब्लिक जो प्रेशर हुयो उहो मुख़्तलिफ़ मौक़नि ते हैंडल थींदे रहियो। पर हाणे जेका तब्दीली आई, तव्हांखे यादि हूंदो त दिसंबर में जेका तब्दीली आई ऐं उनजे नतीजे में अॻे ई अपोज़िशन जमातुनि जी जेको रवैयो हो उन में बि तब्दीली खां पोइ वॾो फ़र्क़ु नज़र आयो आहे। यानी PDM जे पारां वाज़े तौर ते लॉन्ग मार्च जो ऐलान, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां इस्लामाबाद ना 27 फेबरवरी ते ऐलान, 28 जनवरी में ट्रैक्टर मार्च जो ऐलान। त इनखे सम्झणु ईअं घुरिजे त जेको पॉलिटिकल सिनारियो आहे उहो हाणे डे बाय डे वधीक मुतरक़ थींदो वेंदो। उनजे नतीजे में इमरान ख़ान खे हाणे पंहिंजी गेम पाण करणी पवंदी। इहो हाणे ईअं नथो थी सघे त सॼो अरेंज जेको करे ॾिनो वेंदो हो, ॻाल्हियूं कयूं वेंदियूं हुयूं ऐं उनजे नतीजे में समूरा माण्हू गॾु थींदा हुआ। हाणे अॼु उनजो हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आउं तव्हांखे ॾियां त जॾहिं प्राइम मिनिस्टर 2 वॻे इजलास इहो सॾायो हुयो, समूरा पार्लियामेंट हाउस जे अंदरि समूरा उन्हनि जी पार्टी जा मेंबर बि तक़रीबन अची चुका हुया। असांखे हिन जी फिगर टोटली ख़बर न पइजी सघी आहे त इत्तेहादियुनि समेत केतिरा माण्हू टोटल गॾु थिया आहिनि नंढा मेंबर, पर हाल जेको कमेटी रूम हुयो उहो भरियल हुयो। पर हुनमें PTI जो हिकु मेंबर अहिड़ो हुयो जेको 4 वॻे आयो आहे ऐं उहो वञे पियो, पुछे पियो त मीटिंग हले थी। त हिन मां अंदाज़ो कयो त जॾहिं प्राइम मिनिस्टर इजलास सॾाए थो ऐं हितां ई सख़्तु क़िस्म जी सूरत हाल आहे, उनमें जेकॾहिं कराची सां तालुक़ु रखंदड़ हिकिड़ो MNA 4 वॻे अचे त तव्हां संजीदगी जो अंदाज़ो लॻाए सघो था। उनजो सबबु इहो आहे त जेके MNA आहिनि उन्हनि खे हेसि ताईं जेका रिक्वायरमेंट आहे या पब्लिक खे जेको कुझु ॾियणु घुरिजे उहो कोन मिलियो। ॿियो ब्यूरोक्रेसी, वफ़ाक़ी ब्यूरोक्रेसी में
उन्हनि खे जेका इज़त अफ़ज़ाई मिलणु घुरिजे या उन्हनि जा जेके कमकार आहिनि उहे थियणु घुरिजनि उहे नथा थियनि। सिर्फ़ु हिकिड़ी किचन कैबिनेट आहे जिन में तहरीक इंसाफ़ जा जेके ओरिजिनल माण्हू हुया उन्हनि खे बि एतिरी लिफ्ट कोन्हे, सिर्फ़ु चंद जेके माण्हू आहिनि जिन जूं ज़बानूं वॾियूं आहिनि उहे ई सॼा मामला हलाइनि था। त ज़ाहिर आहे त हाणे जॾहिं जेको शफ़क़त वारो हथु हुयो उहो जॾहिं लाथो वियो आहे त नतीजे में इहो जेको आहे सो भड़को थियणो ई हुयो। ऐं अॼु बि मूंखे पहिरियों दफ़ो इहो लॻो त रुगो न पार्लियामेंट हाउस जे अंदरि घणी गहमा गहमी आहे, पर सारा दस्तूर ते मुस्लिम लीग नून जा कारकुन, पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा कारकुन ऐं JUI जा कारकुन वॾे तादाद में हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा नज़र अचनि था। रेड ज़ोन वारे इलाइक़े में ट्रैफिक जी सूरत हाल को अहिड़ी चङी न आहे, घणी परेशानी आहे। ख़ासि करे रज़ाक साहब तव्हांजे तज़िये मां इहो लॻो पियो त जेके PTI जी जेके पॉलिटिक्स खे मैनेज कंदा हुया उहे हाणे उन सॼी गेम मां हथु कढी विया आहिनि। उन नतीजे में तव्हां छा था सम्झो त हुकूमत इमरान ख़ान यानी पंहिंजो मैंडेट विञाए चुको आहे, उनखां वापसि वरितो वियो आहे जेके शफ़क़त जो हथु आहे, त पोइ हाणे छा थियणु वञे पियो? इन हाउस तब्दीली अचे पई, कीअं ईंदड़ सेटअप खे कीअं ॾिसो था? ऐं मथां जेको लॻे थो त ग्रीन सिग्नल मिलियो आहे उनखां बाद में PMLN JUI मुस्लिम लीग इहे सभु जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहे बि हाणे असांखे हिकिड़े पेज ते ॾिसणु नज़र अचनि पियूं। त छा थियणु छा पियो वञे इन हाउस ते? शफ़क़त जो हथु ॾिसो, मूं लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त उहो थोरो हटियो आहे, ठीकु आहे। ईअं नथो चई सघिजे त हुन मां हथु कढी विया हुजनि, छाकाणि त हुननि जी सिलेक्शन आहे। ॿी ॻाल्हि इहा त एज़ ए प्राइम मिनिस्टर इमरान ख़ान वटि अञा 2-4 हिकिड़ा तुर्क जा पता पियल आहिनि जिन खे उहो इस्तेमालु करे सघे थो पंहिंजी हुनजे लाइ। छाकाणि त इमरान ख़ान पाकिस्तान जी सियासत में हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे जेको इनप्रेडिक्टेबल आहे, माना उन मां का बि कंहिं बि शइ जी तव्हां तवक़ो करे सघो था। सो इन करे हथु इन करे हटायो वियो आहे त बाबा हाणे घणो थियो, हे सॼो जेको गवर्नेंस जो जेको तुंहिंजो मामिलो आहे उहो सॼो असांजे कंध में पियो आहे, जंहिंजे करे हाणे पंहिंजा मामला पाण संभाल। सो जॾहिं पंहिंजा मामला पाण संभालण जो टाइम आयो आहे त ज़ाहिर आहे त हुन हेसि ताईं त सॼो हुननि खे चवंदो त बाबा हीअ अरेंज करे ॾियो, हीअ करे ॾियो, जॉइंट सेशन में फलाणा मेंबर न ईंदा, फलाणनि खे हथु कयो, फलाणी वोटिंग आहे, फलाणा इशू आहिनि। सो ही सभु मामला थींदा रहिया। हाणे पहिरियों दफ़ो हुनखे पाण पंहिंजो कमु करणो पवंदो। सो हिन दफ़े हिननि 3.5 सालनि में पहिरियों दफ़ो जेके मेंबर आहिनि क़ौमी असेंबली जा या उन्हनि जी जेका अहमियत आहे उनमें कुझु इज़ाफ़ो थियो आहे। सो ऐं अपोज़िशन जो प्रेशर वधियो आहे, पब्लिक जो प्रेशर वधियो आहे ऐं जेके हुनजा मैनेजर आहिनि उहे कतई नथा चाहिनि त हाणे इहो सॼो नज़रो ऑलरेडी जेको असांजे अॻे किरी चुको आहे, अञा असां इन जो हिसो थियूं। रज़ाक साहब ॿी ॻाल्हि इहा जी 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 ॿी ॻाल्हि इहा ज़हन में रखो त जेका तव्हां नए सेटअप जी ॻाल्हि पिया कयो, मुंहिंजो अंदाज़ो इहो आहे त इहो फौरी तौर ते इमरान ख़ान खां शुरूआत कोन थी थी। इहो ही जेको आहे सो पहिरीं मुमकिन आहे स्पीकर जे मरहले खां या सेनेट चेयरमैन उतां शुरू थींदी। जी असल में टेस्ट केस तौर ॾिसंदा, जेकॾहिं फ़र्ज़ु कयो इमरान ख़ान खां हे शुरू थियनि था नो कॉन्फिडेंस खां त ऐं हू हुन में कामयाबु थी थो वञे त पोइ त इमरान ख़ान वधीक ख़तरनाक साबित थींदो, यानी ताक़तवर थी वेंदो। सही त हे जेके दुर्विन चाहिनि थियूं त हुनखे कंहिं अहिड़े तरीक़े सां कम खे शुरू कजे जीअं आहिस्ते आहिस्ते ई पाण जेको आहे सो रिंग में लही अचे। हिन रिंग में लही ईंदो त पोइ असां उनखे जेको आहे सो वधीक बहितर तरीक़े सां असां हुन सां विड़ी सघंदासीं। सो अपोज़िशन जी जमातूं हिकु त इहो चाहिनि थियूं। ॿियो अपोज़िशन जी जमातूं चाहिनि थियूं त हिनखे सियासी तौर ते अञा वधीक लांजो कजे त जीअं आईंदा जेको बि सेटअप ठहे उन जे लाइ ही वधीक थ्रेट पैदा न करे। सो हिन सॼी सूरत हाल जे अंदरि हे हिकु त हाणे जॾहिं ही अॼु जेका सॼी सूरत हाल परवेज़ खटक वारी थी आहे या ॿिया मेंबर जेके आहिनि उन्हनि जिन्हनि ॻाल्हायो आहे त इन सॼी सूरत हाल में अवां ॾिसंदव त तव्हां ईंदड़ ॾींहंनि में अपोज़िशन वधीक ताक़त वठंदी। मुमकिन आहे सेनेट चेयरमैन खां जेकॾहिं नो कॉन्फिडेंस शुरू कनि त सेनेट चेयरमैन इन्हनि जे लाइ इन करे वॾो चैलेंज हूंदो त सेनेट चेयरमैन जा पंहिंजा मामला पिंडी में काफ़ी बहितर आहिनि। सो पर सेनेट जे अंदरि अपोज़िशन खे आसानी आहे उनजे ख़िलाफ़ नो कॉन्फिडेंस आणण जी। पर स्पीकर जे ख़िलाफ़ जेकॾहिं क़ौमी असेंबली में ही नो कॉन्फिडेंस मूव आणीनि था त हिननि खे घटि में घटि 20 खां 25 जेके आहिनि उहे वोट खपंदा ऐं उहो इन में कामयाबी जा चांस इन करे वधीक आहिनि त उहा जेका वोटिंग थिए थी उहा थींदी आहे ॻुझी।
ऐं ॻुझी वोटिंग में घणा मेंबर जेके आहिनि उहे पाण ज़ाहिरमंद थींदा आहिनि ऐं हुनजे नतीजे में जेकॾहिं इहा गेम अपोज़िशन उते पलटाए थी वञे त इमरान ख़ान जी जेका अख़लाक़ी पोज़ीशन आहे ज़ाहिर आहे उहा पोइ रहण जे क़ाबिल न हूंदी। रज़ाक साहब जेका ॻाल्हि तव्हां कई त ख़ुदि इमरान ख़ान जेको आहे उहो इन सॼी सूरताल खां बचण जे लाइ पॉलिटिकल तौर ते शहीद थियण जे लाइ को बि ऑप्शन इस्तेमालु करे सघे थो, टर्मिनेशन असेंबली टोड़ण वारो पतो इस्तेमालु करे सघे थो। इन सूरत में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी को बि ऑप्शन इस्तेमालु कयो वञे थो त उन्हनि जेके मैनेजर्स आहिनि उन्हनि जो रिएक्शन कहिड़ो हूंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे असेंबली को बि सियासी माण्हू, छाकाणि त इमरान ख़ान ठीकु आहे एस्टेब्लिशमेंट जो नूर नज़र हुयो, उन्हनि जी ख़्वाहिश तहत ई आयो, उनखे उन्हनि बचाइण जे लाइ बि समूरा हरबा हलाया। पर इमरान ख़ान जेकॾहिं हिन मौक़े ते असेंबली तोड़ण जो क़दम खणे थो त मुंहिंजो ख़्यालु आहे इहा उनखे नुक़सानु वधीक ॾींदी। इन करे त हिन वक़्तु हू इलेक्शन कॉन्टेस्ट करण जी पोज़ीशन में ई न आहे। ही मिनी बजट जीअं अचे थो त तव्हां ॾिसंदव त 15-20 ॾींहनि में माण्हुनि जूं अञा रड़ियूं निकिरंदियूं, हिन जी हिमायत जेका थोरी घणी आहे उहो पब्लिक में उहा अञा वधीक डैमेज थींदी। तो उनजे नतीजे में ऐं इन दौरान इनके बक़ौल तव्हांजे जेकॾहिं उहा असेंबली तोड़े विझे ऐं न वञे इलेक्शन न पाकिस्तान वञे त इहो नुक़सानु थींदो इनखे इमरान ख़ान खे, ऐं उनजो फ़ाइदो पॉलिटिकल जेके उनजूं जेके आपोनेंट जमातूं आहिनि उन्हनि खे थींदो। तो इमरान ख़ान मुंहिंजो ख़्यालु आउं सम्झां थो आहे त फौरी तौर ते को अहिड़ो क़दम न खणंदो जंहिंजे करे जेको आहे सो हू इलेक्शन में हुनखे वञिणो पवे। इहो मुमकिन आहे त जेकॾहिं अहिड़ी सूरताल पैदा थिए थी त नो कॉन्फिडेंस वारी, त उन में जेकॾहिं ही इन क़िस्म जो क़दम बि खणंदो तॾहिं परेशान थींदो। सो डे बाय डे ही लॻे ईअं थो त वधीक जेको आहे सो दुबण जे अंदरि फासंदो वेंदो ऐं अपोज़िशन जूं जेके जमातूं आहिनि उनजी जेका सीनियर लीडरशिप आहे उहो चाहे बि इहो थी त हिन जेको थ्रेट आहे इन क़िस्म जो जेको थोरे थोरे मामलनि ते धरणा खणी अची इस्लामाबाद अची थो वञे, उन मां जान छॾाइजे। ज़ाहिर आहे त हाणे जेका हाणे सूरत हाल आहे उनमें इमरान ख़ान खे न फाइनेंशियल मिलंदा इन सूरत हाल में, जेका बि नओं सेटअप अचे थो, न ई इस्टेब्लिशमेंट फौरी तौर ते इन क़िस्म जो को जोखम खणंदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इस्टेब्लिशमेंट खे बि अंदाज़ो थी वियो आहे त जेका कुझु असां तवको कई पे सॼो जेको असां मीडिया मैनेजमेंट करे उनजो जेको सॼी असां किरदारु ठाहियोसीं उनजो नतीजो बिल्कुलु उनजे उपचड़ निकितो आहे। तो उनजो माण्हुनि वटि या आम माण्हू सम्झे थो त इमरान ख़ान खे केरु वठी आयो आहे। तो हाणे इहो बोझ जेको आहे सो लाहिणो त आहे खोले था, पर फौरी तौर ते लाहिजे, थोरो टाइम वठिजे, छा कजे, इन ते ज़रूरु डिस्कस हले थो। महिरबानी रज़ाक खटरी साहब, असांखे रज़ाक खटरी साहब इस्लामाबाद मां जॉइन कयो। इस्लामाबाद में जेको क़ौमी असेंबली जी सूरत हाल आहे उन बाबति असांखे रज़ाक खटरी साहब अपडेट ॾिनो ऐं हिन वक़्तु शाराए दस्तूर ते मुस्लिम लीग नून, पीपल्स पार्टी, JU आहे, जेके अपोज़िशन जूं जमायतूं आहिनि उनजो मुज़ाहिरो बि हलंदड़ आहे। जॾहिं त पार्लिमानी पार्टी जे इजलास में वफ़ाक़ी वज़ीर दफ़ा परवेज़ खटक ऐं वज़ीर आज़म विच में जेका तल्ख़ कलामी थी आहे उनखां बाद में सूरत हाल काफ़ी क़दुरु जेका आहे उहा वाज़े ऐं चिटी तौर ते साम्हूं अची वई आहे। हिते नाज़रीन नंढिड़ो कमर्शियल ब्रेक वठूं था, ब्रेक खां वापसी ते प्रोग्राम खे कंटिन्यू कयूं था। वेलकम बैक नाज़रीन जी। मंजूर साहब, हींअर इस्लामाबाद जे अंदरि जेका सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते पार्लिमानी जेको पार्टी जो इजलास थियो आहे, हुन में परवेज़ खटक ऐं वज़ीर आज़म में जेका तलख़ी थी आहे, न रुगो परवेज़ खटक ऐं वज़ीर आज़म में, पर इत्तेहादी जमायतुनि जा ऐं ख़ुदि PTI जा जेके MNAs आहिनि उन्हनि बि इन फाइनेंस बिल ते सख़्तु ख़दशनि जो इज़हार कयो आहे। तव्हां सम्झो था त प्राइम मिनिस्टर पंहिंजो मैंडेट विञाए वेठो आहे। इन हाउस जेका तब्दीली जी ॻाल्हि कई पई वञे, असां ॾिसूं था त अपोज़िशन जूं जेके पार्टियूं जिन में इख़्तिलाफ़ हो, हींअर शाराए दस्तूर ते PMLN, पीपल्स पार्टी, JU आहे, सभु जेके आहिनि उहे मुज़ाहिरो करे रहियूं आहिनि। त तव्हां सम्झो था त मथां ग्रीन सिग्नल अची चुको आहे या अञा ही हिकिड़ो थ्रेट आहे? शकील साहब, थैंक यू सो मच। ॿ टे शयूं आहिनि जेके ज़हन में रखण जी ज़रूरत आहे। नंबर 1 ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको फाइनेंस बिल वारो इशू आहे उन में तव्हां अंदाज़ो कयो त न सिर्फ़ु अपोज़िशन
पर जेका सरकार आहे, सरकार जा जेके वज़ीर आहिनि, सरकार जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त मुल्क जे अंदरि जेकी सूरताल आहे आम माण्हूअ सां, उनजी ज़िंदगी गुज़ारण जेकी आहे उनजे लाइ केॾी ॾुखी आहे। ऐं जेकॾहिं उन में अञा इज़ाफ़ो थिए थो हिन बिल खां पोइ, त पोइ तव्हां अंदाज़ो करे सघो था त कहिड़े क़िस्म जा रद्दमल जेके आहिनि उहे हुननि जे साम्हूं अची सघनि था। त यकीननि जेका सरकार आहे न, उनजे अंदरि बि माण्हू खणी मुख़्तलिफ़ पार्टियूं, मुख़्तलिफ़ ग्रुप, मुख़्तलिफ़ इंट्रस्ट ग्रुप गॾाए इमरान ख़ान जी हुकूमत ठाही वई आहे। उहा इन ते मुल्क जे अंदरि इतफ़ाक़ आहे, पर उहे माण्हू बि हिन ई सोसाइटी में रहंदा, दारी ॻाल्हि आहे। हुननि खे इहा ख़बर आहे त इहा जॾहिं जे सॼी सूरताल जेकी आहे उहा जॾहिं भड़को खाई या सूरताल इहा खुलंदी त पोइ छा सूरताल थींदी। तंहिंजे करे ज़ाहिरी ॻाल्हि आहे त इहो ख़दशो त रही रहे थो, हिन में को शक न आहे। पर सिचुएशन जीअं अॻिते वधे थी त तव्हां ॾिसो त हिकिड़े पासे ॾांहुं सरकार जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ तव्हां ग्रुप गॾाया आहिनि, उन में तव्हां कहिड़े क़िस्म जी गिलू इस्तेमालु कई आहे, उन गिलू जी जेका कुवत आहे उहा आहिस्ते आहिस्ते ज़ारी ज़ारी ॻाल्हि आहे त उहा कमज़ोर पई थिए। ऐं तव्हां खटक साहब वारो अॼु वारो रद्द अमल जेको आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे, ठीकु आहे। उनखां अलावा अपोज़िशन जो जेको सभ खां वॾो इशू आहे उहो इहो आहे त अपोज़िशन कंटिन्यूअसली इहो ॾिठो आहे त सरकार जेकी आहे अपोज़िशन जी एॾी वॾी एफर्ट खां सवाइ बि ऑटोमेटिकली सिचुएशन्स जे प्रेशर तहत जेको आहे अपोज़िशन गेन करे पई ऐं सरकार कमज़ोर थिए पई। इन सॼी सूरत हाल में तव्हां 2-4 शयूं वॾियूं जेके आहिनि, तव्हां आस पास ॾिसो, तव्हां कोर्टुनि जे अंदरि ॾिसो केस कहिड़े क़िस्म जा अचणु शुरू थिया आहिनि। इलेक्शन कमीशन जे अंदरि जेको आहे उहो फॉरेन फंडिंग केस जेको आहे इमरान ख़ान ऐं उनजी पार्टी जे हवाले सां, उहो अचे हिकिड़ी मैच्योर जेको आहे उहो जॻह ते पहुतो आहे। त तव्हांखे पाकिस्तान जे अंदरि जेकॾहिं सॼो हिस्टोरिकल पर्सपेक्टिव ॾिठो त तव्हांखे जॾहिं चेंज नज़र ईंदी आहे त इहे सभई फैक्टर्स तव्हांखे नज़र ईंदा आहिनि जेके पाकिस्तान जे अंदरि नज़र अचनि था। पर आउं सम्झां थो त हिकिड़ी शइ ॾाढी इंपॉर्टेंट आहे जेका बेसिक बुनियादी पार्ट प्ले कंदी, उहा इहा त लेट सपोज़ इमरान ख़ान जी हुकूमत वञे या इमरान ख़ान वञे, उन खां पोइ छा अचे, उन जे हवाले सां मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सोच जेकी आहे जंहिंजा इंडिकेटर्स मिलनि था, मुख़्तलिफ़ पार्टीज़ वटि मुख़्तलिफ़ ख़्याल आहिनि। मिसाल बिया नवाज़ शरीफ़ जे हवाले सां ॻाल्हि जेकी आहे फ्रॉम वेरी बिगनिंग हिकिड़ी चिटी रही आहे चङे नमूने सां। त भई जेकॾहिं मिसाल हिकिड़ो जेको आहे इंटेरियम क़िस्म जो हिकिड़ो अहिड़ो हिकिड़ो सेटअप आणिजे जेको साल 1.5-2 सालनि जे लाइ हुजे ऐं मुस्लिम लीग नून उनजो पार्ट हुजे, त मुस्लिम लीग नून खे कहिड़ो फ़ाइदो आहे? ज़ाहिरी ॻाल्हि एॾो फ़ाइदो कोन्हे, छाकाणि त मुस्लिम लीग नून खे हिन वक़्तु ख़बर आहे चङे नमूने सां त पंजाब जे अंदरि ऐं मजबूरी तौर ते मुल्क जे अंदरि मुस्लिम लीग जेकी आहे उहा सभ खां वॾी पार्टी आहे, सभ खां वधीक पॉपुलर पार्टी आहे, नो डाउट। ऐं उन में हिकिड़ो फैक्टर ॾाढो इंपॉर्टेंट आहे, उहो इहो त बावजूदि हिनजे त मुस्लिम लीग नून जे अंदरि काफ़ी माण्हू जेके आहिनि उहे परेशान हुआ, पर नवाज़ शरीफ़ जो जेको खुले आम इस्टेब्लिशमेंट जे हवाले सां हिकिड़ो मौक़ुफ़ जेको हुयो न, उन हिकिड़े सेक्शन खे त थोरो परेशान कयो हो, पर इहो साॻियो ई फैक्टर जेको आहे उहो पंजाब जे अंदरि मुस्लिम लीग नून जे वॾे पैमाने ते फेवर में वियो आहे, असांजे साम्हूं आहे, ठीकु आहे। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त शहबाज़ शरीफ़ साहिब जे हवाले सां जेको जनरली ॻाल्हाईंदो आहे, ॾाढो सोचे सम्झी ॾाढो हिकिड़ो विचो रस्तो इस्तेमालु कंदो आहे, उहो बि जॾहिं खुली ॻाल्हाए थो, यानी अहिड़ा माण्हू जिन जे लाइ रवायत न हुजे उहे चिटे नमूने सां ॻाल्हाइनि, इन जो मक़सदु आहे त जेका पॉलिटिकल सिचुएशन आहे उहा तमामु वॾी फ्लूइड आहे। सदीकुल फारूक साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। सदीकुल फारूक साहब सलाम अलैकुम। सदीकुल फारूक साहब सां असांजो राब्तो मुनक़ते थी वियो आहे, असां कोशिशि कयूं था त राब्तो सदीकुल फारूक साहब सां बहाल थिए। मंज़ूर, सेट इन हाउस चेंज जे हवाले सां जीअं तव्हां चओ त को इंटेरियम सेटअप अचे थो त PMLN जे लाइ ॾुखियो थींदो त उनमें उनजो पार्ट थिए, पर हींअर जेका मरियम नवाज़ जी स्टेटमेंट आहे उन में हुन चयो आहे त हुकूमत खे घर भेड़ो करण जे लाइ कहिड़ो बि तरीक़ो आज़माइणो हुजे, यानी अॻु में मरियम नवाज़ शरीफ़ एंटी एस्टेब्लिशमेंट ॻाल्हाईंदा रहिया आहिनि, वोट को इज़त दो, हाणे उहे चवनि था कहिड़ो बि तरीक़ो आज़माइणो पए, भली आज़मायो। त मां सम्झां थो त इन मामले में जेके अपोज़िशन जूं पार्टियूं आहिनि उहो जेकॾहिं एस्टेब्लिशमेंट ख़ुदि उन मां हथु कढे थी पई त हीअ चाहींदा त इमरान ख़ान हलियो वञे, उनजी जॻह ते असद उमर अचे या को ॿियो अचे या को ॿियो सेटअप अचे,
प्रॉब्लम इहो आहे त इमरान ख़ान जेको आहे उनजो कंटिन्यू कयूं था। सदीकुल फारूक साहब सां असांजो राब्तो बहाल थी विया। सदीकुल फारूक साहब, इस्लामाबाद में जो कुछ हो रहा है, आज जो फाइनेंस बिल कौमी असेंबली में उस पर वोटिंग कराई जा रही है, तो इससे पहले जो पार्लिमानी पार्टी का इजलास हुआ है हुकूमती और उनके इत्तेहादियों का, उसमें परवेज खटक और वजीर आजम के माबेन सख्त तल्ख कलामी हुई है। आप समझते हैं कि इस तल्ख कलामी के पीछे वो जो पीटीआई की पॉलिटिक्स मैनेज करते थे मैनेजर्स, उन्होंने हाथ निकाल लिया है, ऊपर से कोई ग्रीन सिग्नल आ गया है, अपोजिशन की जमायतें भी शाराए दस्तूर पर हैं, क्या होने जा रहा है इन हाउस चेंज के हवाले से? क्या इमरान खान हुकूमत में रहेंगे या आने वाले दिनों में इमरान खान के लिए और कठिन मराहल शुरू होने वाले हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बहुत शुक्रिया जनाब। असल बात यह है कि तय दर तय रियासत पाकिस्तान और पाकिस्तान के अवाम को जिस तरह नुकसान पहुंच रहा है इमरान खान और उनकी टोले के हाथों, तो इनको तो बहुत पहले चले जाना चाहिए था। आप देख रहे हैं कि मईशत कहां तक गिर चुकी है, गवर्नेंस का क्या हाल है। ये 15-15 दिन में एसी और डीसी तब्दील कर रहे हैं और ब्यूरोक्रेसी अब भी काम नहीं कर रही, क्योंकि ये ब्यूरोक्रेट्स की बेइज्जती करते हैं। दूसरी बात यह है, ये आप मई का सानिया देख लें, यानी वजीर आजम हाउस को बता दिया गया था, एनडीएमए के सरबराह को बता दिया गया था, पीडीएम जो पंजाब वाले हैं उनको बता दिया गया था, चीफ मिनिस्टर पंजाब को बता दिया गया था, वजीर दाखिला को बता दिया गया था, सबको पता था। और यहाँ जनाब जी पाकिस्तानी कौम के बच्चे और भाई और बहनें यूं तड़प तड़प के इंतजार करते हुए बेकसी में शहीद हो गए। फिर आप देख लीजिए खाद का मामला, खाद देखिए, खाद पे लड़ाइयां हो रही हैं और खाद 4-4 गुना खाद महंगी और ब्लैक हो रही है। कहीं ज़राअत को इन्होंने तबाह कर दिया है, सनत को इन्होंने बर्बाद कर दिया, बेरोजगारी बढ़ा दी है और उस पर फिर बदमाशी भी करते हैं। यानी यूं समझ लें कि मुल्क में उठाई गिरों, चक्कों और मुस्टंडों की हुकूमत है, खिलंडरों की हुकूमत है, जिन्हें कोई परवाह नहीं क्या हो रहा है। तो इनको चले जाना चाहिए था। लेकिन अब जो सूरत हाल जहां पहुंची है, ये फाइनेंस बिल तो नजर आता है पास हो जाएगा, क्योंकि इसमें तो बहुत बड़े मसाइल हैं एस्टेब्लिशमेंट के भी, दूसरों के भी, तीसरों के भी। लेकिन जो अंदर की लड़ाइयां हैं, ये बात याद रखें कि इमरान खान को बिल्कुल अपनी पार्टी छोड़ेगी इंशाअल्लाह। और आज जिस तरफ आपने इशारा किया कि परवेज खटक और इमरान खान के दरमियान जो लड़ाई हुई, इसके अलावा मैं जानता हूं बहुत से लोग अपने जमीर को जरा टटोल रहे हैं। पीटीआई के अंदर कुछ लोग हैं कि जी इमरान की हुकूमत, देखिए इसको कितना वक्त लगता है बकौल शाहिद खाकान के कि जनाब जनाजा पड़ा हुआ है, बस अब कोई नमाज जनाजा पढ़ने वाला आगे बढ़े। तो सदीकुल फारूक साहब, अब तक ग्रीन सिग्नल का इंतजार किया जा रहा है क्या, कि कंप्लीटली अभी तक वहां से अभी तक क्या जहां से ग्रीन सिग्नल आते हैं वहां से इंतजार किया जा रहा है? अभी तक कंप्लीटली वो शो नहीं हो रहा ग्रीन सिग्नल। देखिए मौलाना फजलुर रहमान साहब ये कह रहे हैं कि जो केपीके के कम अज कम बल्दियाती इंतखाबात हैं उनसे ये सबूत मिल गया है कि उन्होंने हाथ उठा लिया है। लेकिन इस बजट के हवाले से कल ख्वाजा आसिफ साहब ने कहा कि कुछ लोगों को टेलीफोन आए हैं बजट की हद तक, क्योंकि बहुत से मामलात हैं। लेकिन उसके अलावा महसूस नहीं हो रहा कि अब इनका साथ दिया जाएगा। मेरा ख्याल है इंडिपेंडेंट हो रहे हैं, बहुत ज्यादा हो चुके हैं, थोड़े बहुत अगर है, इसलिए कि इनकी नाकामी का मलबा, क्योंकि लोग समझते हैं कि इस हुकूमत को लाया कौन है, इमरान खान को लाया कौन है, इसलिए ये मलबा उधर पड़ रहा है। तो अब उस मलबे के लिए अपने कंधे कोई पेश करने के लिए तैयार नहीं है, क्योंकि ये बड़ा संगीन मलबा है। तो ये इन हाउस कोई तब्दीली लाई जा रही है? प्राइम मिनिस्टर जा रहे हैं, उनकी जगह कोई असद उमर या दूसरे पीटीआई से आएंगे, या पूरी गवर्नमेंट जा रही है? कोई इलेक्शन होंगे या नया कोई सेटअप आ रहा है? आपका सवाल जो है वो उसके कई हिस्से हैं। मैं सिर्फ ये अर्ज करूंगा कि मुझे तो नहीं मालूम
कि आया ये हुकूमत अब जाके तो 22 में इंतखाबात हो जाएंगे, एग्जैक्ट मैं नहीं कह सकता, लेकिन ये जरूर है कि इमरान खान के दिन गिने जा चुके हैं। और जो अपोजिशन जो बात करना चाह रही है वो यही है, भाई इलेक्शन करवाएं ताकि नई हुकूमत एक मैंडेट के साथ आए और वो मसाइल को अपने हाथ में लेके हल करे। इस असेंबली में जिसमें एक खास तरतीब से ये पत्ते लगाए हुए हैं, इसमें बाकी 1.5 साल या 1.25 साल पूरा करने के लिए 1.5 साल कह लें, अगर किसी और को लाया गया, फर्ज करें पीपल्स पार्टी से को लाया जाता है या मुस्लिम लीग नून की तरफ से कोई बंदा राजी हो जाता है, तो 1.5 साल में तो वो कुछ नहीं कर सकेगा, क्योंकि खराबी बहुत ज्यादा है। वो माहौल मुल्क में सरमायाकारी का, वो माहौल सियासी इस्तेहकाम का पैदा नहीं हो सकेगा, इसलिए कि फिर पीटीआई की स्ट्रेंथ भी होगी, वो नहीं चलने देगी, और बहुत सी बातें हैं। इसलिए मैं समझता हूं, और मुल्क की मफाद का, रियासत पाकिस्तान के मफाद का भी तकाजा है, और अवाम के जो संगीन मसाइल पैदा हो चुके हैं उनके हल का भी तकाजा है कि इलेक्शन ही हो। जी मंजूर साहब, जेको सूरत हाल ॾिसूं था, जेको इस्लामाबाद में अॼु ख़ासि तौर ते पार्लिमानी पार्टी जे अंदरि जेको इख़्तिलाफ़ आहे उहो ॿाहिरि आयो आहे। सदीकुल फारूक साहब जो चवणु आहे त KPK जी जॾहिं इलेक्शन थी त JUI खटिया त उतां ई इहो इशारो मिली वियो त जेके मैनेजर्स आहिनि उहे हथु कढी विया आहिनि। तव्हां सम्झो था त इन हाउस चेंज जे नतीजे में, जीअं सदीकुल फारूक साहब चयो त को साल 1.5 साल जो मां सम्झां त कोन हली सघंदो, हालतूं अल्टीमेटली फ्रेश इलेक्शन ॾांहुं वञनि थी पियूं, नयूं इलेक्शनुनि ॾांहुं वेंदियूं, या इहे बि इम्कान आहिनि त इमरान ख़ान जेकॾहिं को अहिड़ो पतो टर्मिनेशन जो, असेंबली टोड़ण जे नतीजे में को अहिड़ो पतो ऑप्ट करे थो त उन नतीजे में रिएक्शन उन्हनि जो कहिड़ो ईंदो? मिसाल लेट सपोज पाण सोचूं त इमरान खान जेको आहे उहो असेंबलियूं थो टोड़े। छो असेंबली टोड़ींदो? मतिलबु असेंबली टोड़ण जो को जवाज़ हुजणु घुरिजे न, छाकाणि त इमरान खे ख़बर आहे त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे मुल्क जी, एटलीस्ट हुनजे एडवाइज़र्स खे ज़रूरु ख़बर आहे त हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरत हाल आहे, ख़ासि तौर ते इकॉनमी जे हवाले सां, उहा अहिड़ी आहे त इमरान खान जेको आहे उहो वापसि नई इलेक्शन में वञे ऐं हुन वटि पोइ सेल करण जे लाइ माण्हुनि जी हमदर्दी वठण लाइ आहे छा? ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त पर हू सियासी तौर ते शहीद थियणु चाहींदो न, शहीद थियणु त तॾहिं चाहे न जॾहिं का अहिड़ी शइ हू साबित करण में कामयाबु वञे त मां हीअं करणु चाहियां पियो, तव्हां ॾिठो, माना इहो बि कार्ड न हलंदो, मुंहिंजो ख़्यालु आहे मां हीअं करणु चाहियां पियो ऐं तव्हां ॾिठो ऐं मूंखे न करणु ॾिनऊं, मूं वटि ॿियो को रस्तो कोन हुयो ऐं मां पोइ हीअं कयो। ठीकु आहे। हाणे तव्हां अंदाज़ो कयो त जॾहिं मुल्क जे अंदरि जनरल सॼो परसेप्शन इहो ठहियलु हुजे त इमरान खान जी हुकूमत जेकी आहे हाइब्रिड हुकूमत आहे ऐं उहे कहिड़ियुनि कहिड़ियुनि पार्टियुनि, कहिड़ियुनि कहिड़ियुनि माण्हुनि खे गॾाई ठाही वई आहे, हाणे इस्टेब्लिश थो थी वञे न। पोइ हाणे तव्हां जेकॾहिं मिसाल फौरी तौर ते शहीद थियण जे लाइ वॾो अटैक केतिरे था करे सघो? इस्टेब्लिशमेंट ते करे था सघो। ठीकु आहे। उनजे लाइ बि तव्हांखे थोरो वक़्तु घुरिजे न। उनजे लाइ तव्हांखे को नैरेटिव ठाहिणो पवंदो, को बयानियो ठाहिणो पवंदो न सॼो। ॿी ॻाल्हि इहा आहे त इमरान ख़ान जी पार्टी जे अंदरि तमामु घणा माण्हू वेठा आहिनि ऐं अहिड़नि पार्टियुनि जे अंदरि तमामु घणा माण्हू वेठा हूंदा आहिनि त जॾहिं असेंबलियूं टुटंदियूं आहिनि त हू पाण खे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते फिक्स करण जे लाइ, पंहिंजे लाइ जॻह ठाहिण जे लाइ हू तमामु वॾा फाट फड़ींदा आहिनि। हाणे सोचियो त इमरान ख़ान जा 5 माण्हू जेकॾहिं खुली अचे मुस्लिम लीग नून जी हिमायत वठण जे लाइ या ॿी कंहिंजी टिकट वठण जे लाइ अचे, सॼियूं कहाणियूं तव्हांजे साम्हूं रखनि, त पोइ नैरेटिव थींदो छा थींदो? अपोज़िशन आहे, माण्हुनि जी हालत आहे। इमरान खान वटि सारी ॻाल्हि आहे, चॉइसिस तमामु वञी घटि बचियूं आहिनि फ्रैंकली स्पीकिंग, छाकाणि त हू उन नमूने सां रिज़ल्ट ॾेई न सघियो। पर इन में हिकिड़ो वॾो सुवालु इम्पॉर्टेंट आहे, जेको सुवालु अपोज़िशन जे पार्टीज़ लाइ बि आहे। अपोज़िशन कंटिन्यूअसली पे इंतज़ारु कयो त आस्ते 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 हुनजी हूअ सपोर्ट वञे ऐं उहा सपोर्ट ॿियनि लफ़्ज़नि में असांखे मिले। ठीकु आहे। हिकु त हू सम्झंदा उहो वक़्तु वेझो अचे थो, पर हिन मुल्क जे अंदरि अहिड़ा तजुर्बा जेके एॾा हानिकार थियनि था, जेके मुल्क खे एॾो नुक़सानु ॾियनि था, उनजी केरु पुछा गछा कंदो या कोन कंदो? इहो सदीकुल फारूक साहिब खां बि पुछणु घुरिजे त भला पुछिजे त सही, जेके माण्हू जेके इदारा हाइब्रिड निज़ाम आणनि था
उन्हनि खां पुछिजे त यार ख़ुदा जे वास्ते त अला कुझु ख़ौफ़ कयो त ही जेके हिन टाइप सिस्टम्स आणियो था उहे मुल्क खे केतिरो पोइते धिकनि था। इन लाइ सदीकुल इहो- फारूक इहो साहब साईं खां खां सवाल पूछूं था। सदीकुल फारूक साहब, अब हमें सूरत हाल काफी जो है वो क्लियर नजर आ रही है, तो इस सिलसिले में अगर इमरान खान या पीटीआई की गवर्नमेंट चली जाती है तो आने वाले दिनों में जो नया सेटअप होगा, क्या वो चेहरों की तब्दीली होगा? क्योंकि आपने कहा कि एस्टेब्लिशमेंट अब इंडिपेंडेंट हो गई है, उन्होंने हाथ निकाल लिया है, या जो पीएमएलएन का प्रिंसिपल स्टैंड था नवाज शरीफ का, उसी सिलसिले में कोई बार्गेनिंग की जाएगी, कोई सेटलमेंट की जाएगी, या ये महज एक सियासी चेहरों की तब्दीली होगी? कहूँ और मेरी पार्टी भी और पाकिस्तान पीपल्स पार्टी भी ये जरूर समझती है कि, और कोई भी पार्टी हो, सारी पार्टियां समझती हैं कि अगर ये इसी पार्लियामेंट में, इसी असेंबली में कोई भी नया वजीर आजम बन जाएगा तो मसाइल हल नहीं होंगे। और अगर पीपल्स पार्टी फर्ज करे इस बात पर आमादा हो जाती है कि नहीं, अगर हमारा वजीर आजम आप सब मिल के बना दें, मुस्लिम लीग नून की सपोर्ट करे सब, तो हम इसको लेके 1.25 साल 1.5 साल तक चलेंगे, तो मैं अभी ये नहीं कह सकता कि इस पर इत्तेफाक राय हो सकता है या नहीं, लेकिन मैं ये अर्ज करूंगा कि इंशाअल्लाह जो मुल्क का वसी तर मफाद है, यानी हम इस हद तक खराब कर दिए गए हैं कि सऊदी अरब जैसा दोस्त हमें कहता है कि ये $3 अरब पड़े हैं, हाथ लगा नहीं सकते हो और 72 घंटे के नोटिस में वापस ले सकता हूं, और अगर डिफॉल्ट हुआ तो दुनिया में जहां भी पाकिस्तान के असासे होंगे मैं जब्त कर लूंगा। अब इस हद तक अमरीकी सदर के फोन का 1.5 साल हो गया इंतजार हो रहा है, फलां का इंतजार हो रहा है, कोई पूछ नहीं रहा। बैन अवी चीन के साथ ताल्लुकात नॉर्मल नहीं है, ये ब्लॉक कहते रहे, नॉर्मल नहीं है। इकोनॉमी का हाल बहुत बुरा है। अभी आप देख लें, ये जब बिजली जो अब 5 रुपए यूनिट और महंगी हो जाएगी, पेट्रोल जो है 150 से ऊपर चला जाएगा, और लड़ाइयां और झगड़े जारी हैं, एग्रीकल्चर तबाह हो जाएगा। इस सब का हल क्या है? इस सब का हल एक है, सियासी इस्तेकाम और आवाम के एतमाद की हुकूमत। तो मैं ये समझता हूं कि एस्टेब्लिशमेंट भी इस रीजन, इस रैशनैल से एग्री कर रही है, करना पड़ेगा कि अगर नो कॉन्फिडेंस या अदब एतमाद कह लें, वो ला के दूसरा वजीर आजम आता है तो महीने 2 महीने में वो असेंबली तोड़ के नया इलेक्शन जो है वो केयर टेकर गवर्नमेंट कराए, उसी से मुल्क के मसाइल इंशाअल्लाह हल होंगे, और कोई रास्ता नहीं है। और मैं समझता हूं कि मुस्लिम लीग नून का बयानिया जो इस पाकिस्तान के लिए वो बयानिया है, आइन के मुताबिक है, वो कबूल कर लिया जाएगा इंशाअल्लाह। शुक्रिया सदीकुल फारूक साहब, आपने हमें टेलीफोन लाइन पे ज्वाइन किया। जी मंजूर साहब, सदीकुल फारूक जे ॻाल्हाइण मां हिकिड़ी ॻाल्हि क्लियर थी वई त प्रिंसिपल स्टैंड जेको आहे उन तां विड्रा न थींदो। ॿियो असां ॾिसूं था जेका इकनॉमिकल सूरत हाल आहे मुल्क जी, फॉरेन ते जेको नाइबर कंट्रीज़ में ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान जी सूरत हाल आहे, या जेके हिते तजुर्बा थींदा रहिया आहिनि 72, 73, 74 सालनि में, उन मां लॻे थो त ख़ुदि एस्टेब्लिशमेंट जेका आहे उहा एतिरो अफोर्ड न करे सघंदी त चेहरनि जी तब्दीली सां गॾु जेकॾहिं को आवाम खे रिलीफ न मिले। मां सम्झां थो त हीउ एडाकी बुनियादनि ते सही, पर हीउ अफोर्डेबल न आहे ईंदड़ वक़्त में जेको हिन वक़्त ताईं सूरत हाल थी आहे। न हाणे सारी ॻाल्हि त अफोर्डेबल त कोन्हे। हीउ जेको फाइनेंस बिल आहे, इहो फाइनेंस बिल जहिड़नि झगड़नि एहतजाजनि वग़ैरह जे बावजूद बि तमामु घणनि माण्हू ॾिठो त भई नेशनल इंट्रस्ट पे ई थी वेंदो, पर बुनियादी शइ इहा थींदी त जेका नई हुकूमत बि ईंदी, उहा जेको असां चाहियूं था त उनखे मैंडेट हैवी बि हूंदो, उहा केतिरी आज़ादु हूंदी पॉलिटिकल डिसीशन्स में, उन वटि पावर ऐं इख्तियार केतिरा हूंदा, इहो हिकिड़ो अहम सवाल ज़रूरु असां वटि रहंदो। ऐं ॿी शइ हिकिड़ी ज़हन में रखणु घुरिजे, उहा इहा त इहो सवाल जेको आहे उहो इन्हनि अपोजिशन पार्टीज़ खे बि ऐं नयनि हुकूमतनि खे बि ज़रूरु उथारणु घुरिजे त मुल्क सां जंहिं क़िस्म जा तजुर्बा यकू 70-72 सालनि में थींदा अचनि पिया ऐं अञा ताईं थियनि पिया, उनजो जेको नुक़सानु थिए थो उनजो रिस्पॉन्सिबल केरु आहे? ॿुधाइण को न को ज़िमेदार त आहे न। उहा ज़िमेदारी कॾहिं फिक्स थींदी या कोन थींदी? जेसि ताईं उहा ज़िमेदारी फिक्स कोन थी थिए, ॿी गॾोगॾु इहो आहे त इहो डिसाइड थियणो आहे त हे कहिड़े क़िस्म जो मुल्क आहे, मुल्क असांखे कीअं हलाइणो आहे,
उन जे लाइ जेकॾहिं को क्रिटिकल को प्रोसेस हिन मुल्क जे अंदरि थिए थो त ठीकु आहे, न त हीअ म्यूज़िकल चेयर वरी शुरू थींदी, वरी 5 साल, वरी ॿिया 5 साल, 10-12 सालनि खां पोइ तव्हांखे वरी को इन टाइप क़िस्म जो हाइब्रिड निज़ाम ऐं जेको कंहिं न कंहिं पुराणनि निज़ामनि जो चरबो ज़रूरु हूंदो, उहो सिलसिलो जारी रहंदो। क्रिटिकल डिसीशन ज़रूरी आहिनि तमामु। महिरबानी मंज़ूर शेख साहब, हिते नाज़रीन असांजे प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी सदीकुल फारूक साहब जी महिरबानी जंहिं असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, रज़ाक खटरी साहब इस्लामाबाद मां असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो, संदसि बि महिरबानी। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए उनवान सां हाज़िर थींदासूं, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।